अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर उस्ताद वसीम अब्बास बोलो। डियर स्टूडेंट्स, अज रिव्यू मेन्यू में ॾिसंदासीं स्पेलिंग एंड ग्रामर के। सब खां पहिरें तव्हां हिते टाइप कयो। ॾिसो ही स्पेल ग़लति आहे। हिन अंडरलाइन जो मक़सदु आहे हिन जो स्पेल ग़लति आहे, पोइ इनखे तव्हां सिलेक्ट कंदो ऐं स्पेलिंग ग्रामर्स में अची करे तव्हां इनखे चेंज करे सघो था। अगरि इग्नोर ते क्लिक कंदो त हिनजी अंडरलाइन सिर्फ़ु ख़तमु थी वेंदी। अगरि जेकॾहिं तव्हां हिनजी दुरुस्त ऑप्शन खणंदो त हीउ लिखियलु आहे कंप्यूटर ते, हीउ ऑप्शन जो बिल्कुलु करेक्ट आहे। तव्हां हिन ते डबल क्लिक भी करे सघो था। ॾिसो, या जेकॾहिं कंट्रोल Z कयां थो स्पेलिंग ग्रामर इग्नोर कंदो त जस्ट सिर्फ़ु अंडरलाइन ख़तमु थींदो, स्पेल उहा ई रहंदी। अञा ॿिए तरीक़े सां ॾिसूं, अगरि तव्हां हिन ते क्लिक नथा कयो पोइ राइट क्लिक कंदो, हीउ दुरुस्त ऑप्शन्स तव्हांखे हिते ॾिए थो। अगरि सिर्फ़ु अंडरलाइन तव्हांखे खपे त पोइ अंडरलाइन सिर्फ़ु ख़तमु करिणो आहे, सिर्फ़ु तव्हां इग्नोर ते क्लिक कंदो। हिन अंडरलाइन जो मक़सदु इहो आहे त इहा डिक्शनरी में ऐड थियल कोन्हे, यानी कि स्पेल ग़लति आहे। अगरि मां हिनखे दुरुस्त कयां थो, ठीकु आहे, हीउ सही थी वियो। अगरि मां हिते लिखां थो, ॾिसो हीउ स्पेल बि सही आहे, पोइ बि अंडरलाइन थो अचे। इन जो मक़सदु इहो आहे त हीउ डिक्शनरी में ऐड थियल कोन आहे। तव्हां हिनखे डिक्शनरी में ऐड कंदो, राइट क्लिक करे ऐड टू डिक्शनरी करे छॾींदो, ठीकु आहे। अगरि जेकॾहिं मां हाणे हिते लिखां थो, ॾिसो अंडरलाइन थोड़ी, हाणे जॾहिं मां राइट क्लिक कंदुसि मूंखे हिते दुरुस्त ऑप्शन ॾिए थो, छो त मूं हुनखे डिक्शनरी में ऐड कयो आहे। अगरि हीउ चेंज कंदुमि, जस्ट मां हिन ते क्लिक कंदुसि। अगरि सिर्फ़ु अंडरलाइन ख़तमु करिणो आहे त राइट क्लिक करे इग्नोर ते क्लिक कंदासीं। डियर स्टूडेंट्स, यादि रखो त हीउ भले तव्हांजी अंडरलाइन अचे, पर हीउ प्रिंट में ही शइ न ईंदो। मथां तव्हां सम्झो त जेकॾहिं असां को बि डॉक्यूमेंट्स टाइप कयूं था, अंडरलाइन थो अचे हर वर्ड में, प्रिंट में बि हुआ त प्रिंट में कॾहिं बि न ईंदो, ठीकु आहे। उनखां पोइ आहे थीज़र्स। थीज़र्स जो मक़सदु इहो आहे त तव्हां सिनोनिम्स ॻोल्हे सघो था। जीअं कंप्यूटर आहे, या जेकॾहिं मां हिते लिखां थो लाइक माना पसंदि करणु, पर लाइक जो सिनोनिम्स जेकॾहिं ॻोल्हियूं, सिनोनिम्स मीन सेम मीनिंग बट डिफरेंट वर्ड इज कॉल्ड सिनोनिम्स। अगरि सिनोनिम्स मां ॾिसां लाइक जो, त थीज़र ते क्लिक कंदुसि। ॾिसो लाइक जी सिनोनिम्स छा आहे, सिमिलर टू, कंपेरेबल, अलाइक, करस्पॉन्डिंग, ठीकु आहे, आइडेंटिकल, इन सभिनी जी माना आहे पसंदि करणु। अगरि जॾहिं तव्हां हिते अञा चेंज कयो त लिखो एंटर कयो आहे, सॉरी एंटर, ॾिसो हीअ आहे तव्हांजी सिनोनिम्स। उनखां पोइ आहे वर्ड काउंट। वर्ड काउंट तव्हां हिते बि करे सघो था। ॾिसो पेज हिकु आहे ऐं वर्ड तव्हांजा घणा आहिनि, 3 आहिनि, या तव्हां वर्ड काउंट में अची करे हिते ॾिसी सघो था। पेजिस तव्हांजा हिकु आहिनि, वर्ड्स तव्हांजूं 3 आहिनि, कैरेक्टर्स विदाउट स्पेसिंग जे 15 कैरेक्टर्स, यानी कि अखर स्पेस बटन सां गॾु 20, पैराग्राफ्स तव्हांजूं 3, लाइनियूं तव्हांजूं 4 आहिनि, ठीकु आहे। हीअ गैर ज़रूरी, ऐं हीअ ट्रांसलेट आहे। डेफिनेट ट्रांसलेट कुझु टाइम असीं पहिरियां यूज़ कंदा हुआसीं त सिंधी में उर्दू में ट्रांसलेट थी करे सम्झ मिलंदो, पर हाणे इंटरनेट जो दौरु आहे त असांखे इन शइ जी ज़रूरत न आहे। उनखां बाद में आहे लैंग्वेज सेट, प्रूफिंग लैंग्वेज। अक्सर करे असीं कंप्यूटर में जेकी लैंग्वेज इस्तेमालु कंदा आहियूं उहा आहे इंग्लिश US आहे, ठीकु आहे। हिन वक़्तु मां इंग्लिश US बि इस्तेमालु कयां थो, पर्शियन यानी कि सिंधी बि इस्तेमालु कयां थो, ऐं उर्दू बि इस्तेमालु कयां थो, यानी कि हीअ शयूं जेके आहिनि मां हिन वक़्तु पंहिंजे कंप्यूटर में यूज़ कयां थो। उनखां पोइ आहे कमेंट। जेकॾहिं तव्हां कंहिं बि वर्ड खे कमेंट ॾियणु चाहियो था, जस्ट उनखे सिलेक्ट करे कमेंट ते क्लिक करे सघो था, पोइ बि तव्हां कमेंट जे बारे में डेटा टाइप करे सघो था। नेक्स्ट कमेंट ॾियणो आहे, प्रीवियस करिणो आहे, प्रीवियस मीन्स ॿियो कमेंट आहे ई न, अगरि ख़तमु करिणो आहे त हिनखे डिलीट कमेंट बि करे सघो था। उनखां पोइ आहे इन कमेंट। इन कमेंट में तव्हां छा करे सघो था त तव्हां खे हिकिड़ो पेज टाइप, तव्हांखे हिकिड़ो बॉक्स मिलंदो, तव्हां उन में कंहिं बि क़िस्म जी डेटा टाइप वग़ैरह करे सघो था, पर इहा घटि इस्तेमालु थींदी आहे। बहितर तव्हांजो जेको आहे त इहो न्यू कमेंट वारो ऑप्शन आहे। इरेज करणु चाहियो था को बि शइ खे, तव्हां उनखे इरेज बि करे सघो था, यानी ख़तमु उनखे बिल्कुलु करे सघो था। उनखां पोइ आहे ट्रैक चेंज। ॾिसो ट्रैक चेंज में थोरी चेंजिंग आहे, थोरो टिपिकल आहे। डियर स्टूडेंट्स, जेकॾहिं मां कंहिं बि वर्ड में, कंहिं बि लाइन में को बि चेंजिंग कयां थो, उहा मुंहिंजी निशानदगी थिए, उहा मुंहिंजी ज़ाहिर थिए, उनजे करे असीं ट्रैक चेंज खे यूज़ कंदासीं। ॾिसो मां हिते टाइप कंदुसि, मूंखे ॿुधाए थो हिन लाइन में तव्हां स्टार्टिंग कयो आहे, स्पेस ॾींदो ईंदो, हीअ लाइन में मूंखे ॿुधाईंदो थो हले त तव्हां हीअ चेंजिंग कयो आहे। जेकॾहिं असां वटि न्यू डॉक्यूमेंट्स हुजे, असां हुन में टाइप कयूं, अॻु में बि मवाद मौजूदु आहे, त पोइ असांखे ख़बर न पवंदो त काथों असां हिनखे चेंजिंग कयो आहे, उहो जेकी न्यू टेक्स्ट आहे उहा कहिड़ी जॻह ते आहे। इन जे लाइ असीं
ट्रैक चेंज के ख़ासि करे इस्तेमालु कंदा आहियूं। अगरि ये शइ तव्हां ख़तमु करणु चाहियो था जस्ट रिजेक्ट ते क्लिक कंदो एंड बैक स्पेस कंदो तव्हांजी ख़तमु थी वेंदी। उनखां पोइ डिस्टेंस जेके तव्हां हिकु ई डॉक्यूमेंट्स में हिक खां वधीक डॉक्यूमेंट्स ओपन करणु चाहियो था 2 3 4 फाइलूं भी तव्हां ओपन करे सघो था। उनजे लाइ तव्हां छा कंदो कंपेयर में ईंदो। कंपेयर या कंबाइन ॿियनि में को बि हिकु तव्हां खणंदो। हिकु फाइल मुंहिंजी हीअ आहे, सॉरी हिकु फाइल हीअ आहे, जस्ट ओके ते क्लिक कंदुसि। ॾिसो हिकु तव्हांजो ओपन थी चुको आहे फाइलूं जेके तव्हां मुख़्तलिफ़ ओपन करे सघो था। उनखां पोइ आहे डिस्टेंस कंट्रोल J फॉर जस्टिफाई रिव्यू। रिस्ट्रिक्ट एडिटिंग ते तव्हां क्लिक कंदो। रिस्ट्रिक्ट एडिटिंग में तव्हां छा करे सघो था पंहिंजे डॉक्यूमेंट्स के पासवर्ड रखी सघो था, यानी कि सिक्योर करण जे लाइ। तव्हां सेकंड नंबर ते तव्हांखे चेक लॻाईंदो। येस स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन ते जस्ट क्लिक कंदो, पासवर्ड रखंदो फॉर एग्जांपल 1 2 3। हेठि भी सेम पासवर्ड ॾियणो आहे। ॾिसो हाणे तव्हां हिन जी हाइड थी चुका आहिनि। हाणे तव्हांजी का वर्क नथो थी सघे छो त हिन में पासवर्ड लॻियल आहे। अगरि तव्हां स्टॉप करणु चाहियो था भले तव्हां फाइल खे सेव करे ओपन कंदो बि पासवर्ड हूंदो हिन में। स्टॉप प्रोटेक्शन कंदो सेम उहा ई पासवर्ड खणी ईंदो, हीउ तव्हांजो ओपन थींदो। उनखां पोइ स्टार्ट इंकिंग लिंक। ठीकु आहे, तव्हां कंहिं बि वर्ड खे कंहिं बि लाइन खे तव्हां हाईलाइट कलर करे सघो था। ठीकु आहे, हीउ तव्हांजो पेन आहे, पेन तव्हां खणी सघो था, पेन कलर तब्दील करे सघो था। ठीकु आहे, हीअ हाईलाइट आहे, हाईलाइट करे सघो था जी नोट्स में अक्सर करे तव्हां कंदा आहियो। ठीकु आहे, हीअ कलर्स तव्हां चूज़ करे सघो था मुख़्तलिफ़ तव्हांजो। हीअ हिन जी लाइन खे थुल्हो सनो करे सघो था। ठीकु आहे, हीअ इनकटो मैथ आहे, राइट मैथ हेयर मैथामेटिक्स वारो बि तव्हां ऑप्शन्स हिन में ॾेई सघो था। ॾिसो 1/3 हिते तव्हांखे ॾेखारींदो। अगरि मां हिनखे प्लस साइन लॻाईंदुसि प्लस। ठीकु आहे, इहे ख़तमु करिणो आहे इरेज़ करे सघो था, डिलीट कंदो तव्हां हिनखे ख़तमु बि करे सघो था। ओके डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में असांखे इजाज़त ॾियो। नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।